नारायण किंगरी तालुके में 23 खां वधीक इंसानी हयातियूं गिड़काईंदड़ नारेजा, ओढाई, मंगनेजा ऐं शर बिरादरीअ जे धुरनि में हलंदड़ खूनी तकरार जे ख़ात्मे लाइ गौसिया जमात जो मेड़ मिंथ काफ़िलो झेड़ींदड़ धुरनि वटि पहुतो। ॻोठ गुलाम मोहम्मद शहर ऐं ॻोठ हाजी मीरल नारेजो मेड़ मिंथ काफ़िलो पहुतो। टिनि धुरनि मेड़ मिंथ काफ़िले खे मान ॾींदे ठाह लाइ राज़पो ज़ाहिर करे छॾियो आहे। अॻवान जो चवणु आहे त झेड़ींदड़ धुरनि मेड़ मिंथ काफ़िले खे मान ॾिनो आहे। ओढा बिरादरीअ ॾांहुं पिणु मेड़ मिंथ काफ़िलो खणी वेंदासीं, जंहिं बाद फ़ैसिले जी तारीख़ मुक़ररु कई वेंदी। उन हवाले सां पीर जे ॻोठ मां ॾिसूं था अब्दुल रज़ाक कलोड़ो जी रिपोर्ट। किंगरी तालुके में 23 खां वधीक इंसानी जानियूं गिड़काईंदड़ नारेजा, ओढा, मंगनेजा ऐं शर बिरादरी जे धुरनि में हलंदड़ खूनी तकरार जे ख़ात्मे लाइ गौसिया जमायत जे अॻवाननि ऐं इलाइक़े जे मोअज़्ज़िज़ शख़्सियतुनि दीदार अली जतोई, अब्दुल ख़ालिक जतोई, ख़लीफ़ो पीर बख़्श तुनियो, अज़ीज़ुल्लाह नवाणी, मोहम्मद यूसुफ जलबाणी ऐं ॿियनि जे अॻवानीअ में सवें माण्हुनि जो मेड़ मिंथ काफ़िलो पाक किताब खणी झेड़ींदड़ धुरनि वटि पहुतो। मेड़ मिंथ काफ़िलो ॻोठ गुलाम मोहम्मद शहर में पहुतो, जिते शर बिरादरी मेड़ मिंथ काफ़िले खे मान ॾींदे ठाह लाइ राज़पो ज़ाहिर कयो। जंहिं बैदि काफ़िलो ॻोठ हाजी मीरल नारे जो पहुतो, जिते नारेजा बिरादरी जो ओढा, मंगनेजा ऐं शर बिरादरी सां तकरार हलंदड़ आहे। नारेजा बिरादरी जे सरदार हाजी मीरल नारे जो मेड़ मिंथ काफ़िले खे मान ॾींदे झेड़ींदड़ टीं धुरियुनि सां ठाह जो राज़पो ज़ाहिर कयो, जॾहिं त मंगनेजा बिरादरीअ पारां अॻु ई ठाह लाइ राज़पो ज़ाहिर कयो वियो हो। उन मौक़े ते मेड़ मिंथ काफ़िले में शिरकत कंदड़नि आवाज़ टीवीअ सां ॻाल्हाईंदे चयो त पहिरियां असां शरण ॾे वियासीं, उतां बि मुस्बत मोट मिली आहे। वरी हिते नारेजा बिरादरी वटि आया आहियूं, उन्हनि बि बहितर मोट ॾिनी आहे। इंशाअल्लाह जल्दी तारीख़ मुक़ररु थींदी ऐं फ़ैसिलो थींदो। असल में इलाइक़नि में जॾहिं झेड़ा हूंदा आहिनि त उहे बिरादरियूं उन इलाइक़नि जे झेड़नि फ़सादनि मां मुतासिर थींदियूं आहिनि। ऐं हिन वक़्तु तुंहिंजी इलाइक़नि जी तालीम मुतासिर आहे, इल्मु उथणी वेहणी, ऐं असांजा उहे बि नारेजा बिरादरी हुजे, मंगनेजा बिरादरी हुजे, सभिनी जा हर कंहिं सां सोशल समाजी तालुकात आहिनि। ऐं असां ॾींहुं राति इन कोशिश में आहियूं ऐं इंशाअल्लाह असांखे अॼु उन्हनि कोशिशुनि जो तमामु बहितर नतीजो मिलियो आहे। हीअ जेके क़बाइली झेड़ा आहिनि इहे तमामु वॾा नासूर आहिनि ऐं इन में केतिरी जानियूं वयूं आहिनि। असांखे अलाह साईं हिमत ॾींदो इन सभिनी भाइरनि खे, जिन असां अमन जे लाइ निकिता आहियूं ऐं अमन कराईंदासीं। अलाह कंदो त इंशाअल्लाह ताला सुठी मोट ॾींदा ऐं फ़ैसिला थी वेंदा। हिन इलाइक़े में जेके इहे फ़साद ॾिसो था, पोखां खजियूं सड़ी वियूं आहिनि, अलाह कंदो त उहा ई रौनक़ां अची वेंदियूं। सभिनी क़ौमनि जे लाइ असां जेको हुकुम थींदो असां क़बूल कंदासीं। अॻवाननि वधीक चयो त झेड़ींदड़ धुरनि मेड़ मिंथ काफ़िले खे मान ॾिनो आहे। खूनी झेड़े सबबि इंसानी क़ीमती जानियूं ज़ाया थी रहियूं आहिनि, जंहिं लाइ झेड़ींदड़ धुरनि जे तॾे ते आयासूं जिन बहितरीन मोट ॾिनी आहे, जॾहिं त ओढा बिरादरीअ ॾांहुं पिणु मेड़ मिंथ काफ़िलो खणी वेंदासूं, जंहिं बाद फ़ैसिले जी तारीख़ मुक़ररु कई वेंदी। कैमरामैन शकील कलोड़ो सां गॾु अब्दुल रज़ाक कलोड़ो, आवाज़ न्यूज़, पीर जो ॻोठु।